अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरे अनाम कुरान शरीफ जी 6 सूरत आहे जेका मक्के में नाज़िल थी, जंहिंमें 20 रुकू 165 आयतूं आहिनि। हिन सूरत जे 16 ऐं 17 रुकुअ में कुछ चौपाई माल वारनि जानवरनि जे हराम ऐं हलाल हुजण, अरबस्तानी माण्हुनि जे वहमनि जी तरदीद जो मौज़ू हुजण करे उन जो नालो इनाम यानी चौपायो माल रखियो वियो। अरबीअ में लफ्ज़ इनाम यानी उठ, गऊ, रिढ ऐं बकरी जी इस्तेमाल लाइ थींदो आहे ऐं लफ्ज़ बहीमा हर किस्म जे चौपाए माल लाइ इस्तेमाल थींदो आहे। हज़रत इब्ने अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हा जी रवायत आहे त ये सॼी सूरत हिक ई वक्त मक्के में नाज़िल थी हुई। हज़रत माज़ बिन जबल जे चाचे जी धीअ बीबी अस्मा जो चवण हो त जॾहिं इहा सूरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते नाज़िल थी रही हुई त उन वक्त पाण सगोरा उठ मादीअ ते सवार हुआ जंहिंजी नाकेली संदस हथ में हुई ऐं वज़न जे करे उठ जो हाल अहिड़ो थी वियो हो जो लगे पियो त उन जूं हड्डियूं टुटी पवंदियूं। इहा भी रवायत आहे त जंहिं रात इहा सूरत नाज़िल थी हुई उन ई रात नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन खे कलम बंद करायो हुयो। मज़मूनन मां मालूम थिए थो त उन सूरत जे नाज़िल थियण वारो ज़मानो मक्के दौर जो आखिर वारो ज़मानो हुयो। बीबी अस्मा अंसार हुई ऐं हिजरत बाद मुसलमान थी हुई। मुमकिन आहे त अकीदत में मक्के आई हुजे। मक्के दौर जी आखिरी साल खां अॻु यसरफ वारनि सां एतिरो ताल्लुक मुमकिन न हुयो जो हिक औरत मक्के अची हाज़िर थिए। उन में ईमान जा अहम जुज़ा यानी तौहीद जे अकीदे, क़यामत जे ॾींहुं ऐं सज़ा ऐं जज़ा जो बयान आहे। ज़मीन ऐं आसमान में कुदरत इलाहीअ जा जेके करिश्मा नज़र अचनि था उन्हनि ॾांहुं इंसान खे मुतवजा कयो वियो आहे ऐं क़दीम क़ौमुनि जी सरगुज़श्त बयान करे नेकी ऐं बदीअ जा नतीजा वाज़े कया विया आहिनि। उन खां सवाइ हिन सूरत में हलाल ऐं हराम शयुनि जो तफ़सील बयान थियल आहे ऐं चौपाइन मुतालिक मुशरिकन जा जेके वहम वसवसा हुआ उन्हनि जी मज़मत कई वई आहे। उन्हीअ करे हिन सूरत खे सूरे अनाम चयो वेंदो आहे।